लड़काणो समाजी वर्कर पीटीआई कारकुन दिलबर शाहिद ऐं उनजे पुट तनवीर अहमद अबड़ो, ज़ाहिद हुसैन अबड़ो, बोहतार अली मुराद अबड़ो ऐं वक़ार अली भुट्टो एम्पायर टाउन चेयरमैन ते एतमाद कंदे पॉलिटिकल सेक्रेटरी बिलावल भुट्टो ज़रदारी जे जमील अहमद सूबरो वटि पहुची पाकिस्तान पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता तौर शमूलियत इख्तियार करे छॾी। जिरत दिलबर शाहिद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़ालिफ़ हुअण बावजूदि वक़ार अली भुट्टो मुंहिंजी घटी ठहिराए ॾिनी ऐं जेके कम चयो उन ते तवजा ॾिनी हल कराया। मां सम्झां थो त पीपल्स पार्टी खां सवाइ का अहिड़ी पार्टी नाहे जेका अवामी मसइलनि खे हल करे। अल्हम्दुलिल्लाह लाड़काणे में तरक़ियाती कम हलनि पिया ऐं आउं बि पंहिंजो सहाफ़ती समाजी वर्किंग सां गॾु अवामी मसइलनि खे पार्टी जे ताउन सां हल कंदसि, छो जो कंहिं बि तंज़ीम जो वर्क सिर्फ़ अवाम लाइ हूंदी आहे ऐं असीं अवाम जा ख़ादिम आहियूं। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मुख़्तलिफ़ अॻवान पिणु मौजूदु हुआ। जमील अहमद सूबरो जी हाउस ते मौजूदु हुआ, जिन ते यूसी ट्रे चेयरमैन ग़ुलाम नबी भुट्टो, राजा भुट्टो, ग़ुलाम कादिर आहिर, मोर भुट्टो दिलबर शाहिद खे पीपीए में शमूलियत करण ते खोड़ सारियूं मुबारकूं ॾिनियूं।